अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? इहो असांजो दोस्त सेठ एजाज़ अली राहू जो। हा साईं दुकान जो मालिक आहे। असां बि खंदा ई न जायूं। हा सेठ खे नज़र लॻी वई आहे, अलाह साईं ॾींदुसि ईमान। हे ॾिसी जेको सो खाना खाली पिया आहिनि वीचारे जा। दुआ कयो त मौला इहे जो भरिजी वञेसि। हा हे साईं नंढड़ो दुकानदार आहे वीचारो, गुज़र सफ़र मिड़ी कंदो आहे। हा साईं ॾाढा हाल ख़ुशी के ॿियो वक़्तु गुज़रे? वक़्तु बसि ग़रीबाणो ॿियो गुज़रे हींअर। अच्छा हा तव्हां ॾियो हाल वाल ख़ुशि? अल्हम्दुलिल्लाह, दुआ लॻी पिया, संगत साथ ख़ुशि तुंहिंजी। तयारु दुआ। उस्ताद हाकिम ॾिसंदो आहियांसि, पेज छॾींदो आहे, कॾहिं गाना पियो चवंदो आहे, कॾहिं वरी फोटो पियो मोकिलींदो अथई। उहो साईं मस्ती पियो माणे सऊदीअ में हींअर माशाल्लाह। सऊदीअ में ठठ थी वियसि। हा न, दुआ पियो करे माइटनि खे। दुआ अरब भलो मिली वियो अथसि, दुआऊं पियो करे। अच्छा, अरब सगुर भलो मिली वियो? भलो मिली वियो अथसि। वाह वाह, ॾाढो ख़ुशि लॻो पियो हुते। मतिलबु त पीउ सजाए पैसा ख़र्च कया हलूंगा। हा हा न, हा साईं सही सही। तो तूं बच न उते असांजो चहिरो तो नज़र अचे न। हा हयाती भरोसो न आहे, इंसान भरे वञे पोइ कटनि बाग़। हा साईं बिल्कुलु चवंदो न, इंसान कटनि बाग़। हितां केरु खणी वियो आहे साईं? नंढड़ो दुकानु आहे एजाज़ अली राहू जो। हा बसि मौसम जे करे कुझु वीचारो थी वियो आहे। अलाह ॾींदुसि ईमान, तयारु थी वेंदो। 2010 जी जेकॾहिं टाइम हो न, उन में दुकान ते असीं बीहंदा हुआसीं, अधु अधु कलाकु पोइ मिलंदो असांखे सामान। हींअर उहो साॻियो दुकान ते मिंटनि में हर शइ मिले थी, पर मतिलबु त उहो पैसो ऐं उहा एवरेज कान थी मिले। हा हिन ते सेठियूं असांजा वेंदा हुआ, दुकान मां ई चोलियूं भरे वेंदा पैसनि जूं, पोइ घर वञी ॻणींदा माइटनि खे त इहे पैसा घणा आहिनि। ऐं 1 कलाक बीहंदा हुआसीं, पोइ न पर मिलंदो आहे। अॼु उहे दुकान वीचारा 2010 खां पोइ वीरान लॻा पिया आहिनि, पोड़ा थी विया आहिनि। दुआ कयो त जेको सो नौजवान थी वञे न। हा अलाह साईं ख़ैरु कंदो। हे साईं 3 मिंट जा हूंदा न, पोइ जेको सो वरी जेको सो आहे उहो वरी वॾो बि आहे, पर वॾा पोइ थींदा आहिनि। हाल फ़िलहाल शुरूआति हिन जी नंढी हूंदी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो।